खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद कराची मलिर में रिपोर्ट नजीब अमन खास कली स्टील टाउन थाने जे अद गुलशन हदीद में चांस जे होटल 24 कलाक खुलियल रहण सबब इलाके में ॾोहनि जो मरकज़ बणिजी विया आहिनि। ॾोहनि में इज़ाफ़ो अणॼातल माण्हुनि जी आमद रफ़्त जारी आहे, जंहिं सबब इलाके जा रहवासी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन सिलसिले में इलाके जे रहवासियुनि पुलिस जे आला अख़्तियारनि खे सबूत तौर वीडियोज़ उमाणे छॾियूं आहिनि त जीअं ॾोहनि में मुलविस माण्हुनि जे पनाह गाह बणियल होटल खे वक़्त ते पाबंद करायो वञे त जीअं मलिर जा माण्हू अमन ऐं अमान जी ज़िंदगी गुज़ारे सघनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह, प्रिंसिपल सेक्रेटरी घरू सेक्रेटरी इकबाल मेमण, IG सिंध गुलाम नबी मेमण, एडिशनल IG कराची जावेद आलम ओढो इलाके में अमन अमान जी सूरत हाल ख़राब आहे। डिप्टी कमिश्नर मलिर सलीमुल्लाह ओढो, SSP मलिर काशिफ आफ्ताब अब्बासी खां मुतालबो कयो त गुलशन हदीद स्टील टाउन पिपरी बिन कासिम जे इलाके मां ॾोहनि जे ख़ात्मे जे लाइ कार्रवाई कई वञे।